धड़े ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बिजली जा थंभा किरण करे 15 ॾींहनि खां बिजली बंद हुजण ख़िलाफ़ शहरी ऐं सियासी समाजी तौर मज़हबी तंज़ीमुनि जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। जमायत अहले सुन्नत ऐं अंजुमन नौजवान गुलामान मुस्तफ़ा पारां जामिया मस्जिद जे ख़तीब सलीमान मंदरो, हाफ़िज़ हिदायतुल्लाह सुमरो, सैफ फाज़लानी, इम्तियाज़ आकाश, मेमून इलियास सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में सुज़ुकी स्टॉप ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे में वापारी एसोसिएशन जे सदर निज़ाम लाखाई, इकबाल सुमरो, हाफ़िज़ मोहम्मद मेमून, JUI अॻवान अब्दुल गफूर मेमून, तहरीक लब्बैक जे अॻवान हाफ़िज़ एजाज सुमरो, हाफ़िज़ हिदायतुल्लाह सुमरो, अख्तर खिची, क़ौमी कारकुन अब्दुल कयूम सुमरो, शहरी एजाज अख्तर मेमून, जावेद जिगर समेत वापारियुनि ऐं शहरियुनि वरी तादाद में शिरकत कई। इन मौके ते अॻवान ख़िताब कंदे चयो त हेस्को पारां किरियल थंभा न लॻाइण करे दड़े शहर समेत केतिरनि ई ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 15 ॾींहनि खां बंदि आहे। रबीउल अवल जो महीनो शुरू थियण सबबि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद ऐं रैलियुनि जा प्रोग्राम मुतासिर थी रहिया आहिनि। दड़े खे मुतबादिल तौर मीरपुर भटोरो खां बिजली ॾिनी वई आहे। इहा बि ॾींहं जा ॾींहं बंदि पियल आहे। शहरी ऐं वापारी ॿिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। बिजली बहाली ताईं एहतिजाज जारी रखण जो वचन कयो वियो आहे। धड़े वारनि सां ज़ुल्म बंदि कयो, धड़े वारनि सां ज़ुल्म बंदि कयो। शान रिसालत, शान सहाबा, शान आले बैत। शहर जी बिजली खे बहाल करियो, शहर जी बिजली खे गुंडागर्दी शहर जो इस्तेहसाल बंदि कयो, शहर जो इस्तेहसाल